कोटी जी बरसा कोट फतेहपुर में दरगाह गुल शाह जे सजादा नशीन सैयद ज़मीर हुसैन शाह एडवोकेट सैयद इम्तियाज़ शाह सैयद परवेज़ अली शाह प्रेस क्लब खैरपुर पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम मड़ियो आहे त सैयद शफ़क़त शाह ॾोहारी क़िस्म जो माण्हू आहे जेको असांजे ख़ानदान ख़िलाफ़ बिना जवाज़ इल्ज़ाम हणी रहियो आहे। हिन चयो त सैयद शफ़क़त शाह असांजी दरगाह सैयद गुल शाह ते कब्ज़ो करे दरगाह जी ज़मीन हड़प करणु चाहे थो। हिन जो दरगाह सां को बि तालुक़ न आहे, हुन जे बावजूदि हू दरगाह जे नाले ते असांजे मिटनि माइटनि मुरीदनि खे बिला जवाब तंग करे असांखे ब्लैकमेल करे रहियो आहे। संदसि अहिड़नि ग़लति अमलनि सबबि असांजी दिलि आज़ारी थी आहे। हिननि चयो त कुझु ॾींहं अॻु हिन से ज़ुल्फ़कार शाह मथां हमिलो पिणु करायो जंहिंमें हू ज़ख़्मी थी पियो हो। हिन चयो त दरगाहूं अमुन ऐं प्यार जूं दरसगाहूं आहिनि, हिते अची करे माण्हुनि खे सुकून मिले थो, पर सैयद शफ़क़त शाह जी हरकतुनि सबबि दरगाह जो माहौल ख़राबु थी रहियो आहे। हिननि चयो त जेकॾहिं असां या असांजे घर भातियुनि खे को बि नुक़सानु पहुतो त उनजो ज़िम्मेवारु सैयद शफ़क़त शाह हूंदो। हिननि DIG सखर SSP खैरपुर ऐं ॿिनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जी आला सतही जांच कराए सैयद शफ़क़त शाह ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे।